नाज़रीन, मेरा टीवी पारां सिंध जो सक़ाफ़ती ॾींहुं पढ़ो लिखो नशो छॾियो सिंध संवारियो जे उनवान हेठि सक़ाफ़ती ॾींहुं मल्हाइण वारे ऐलान बाद सक़ाफ़तियूं सरगर्मियूं उरूज ते आहिनि। खानपुर शहर समेत तालुक़े अंदरि बि सक़ाफ़तियूं सरगर्मियूं उरूज ते आहिनि। हिन वक़्तु खानपुर रूरल हेल्थ जे डॉक्टर्स पैरामेडिकल स्टाफ जे अॻवान पारां मेरा टीवी जे मान में हिकु रैली कढी आहे ऐं असां कोशिशि कंदासीं त अॻवान खां पुछूं त सिंध जे सक़ाफ़त जे हवाले सां जेको मेरा टीवी पारां उनवान रखियो वियो आहे उन हवाले सां हिननि जो छा चवणु आहे। जेको हिन दफ़े उनवान रखियो आहे तमामु बहितरीनु आहे। नौजवान नस्ल लाइ त इहो पढ़े लिखे ऐं हुनरु सिखे ऐं नशो छॾे। अॼुकल्ह ॾिसो था त पढ़ाईअ में नौजवान तबिको तमामु पोइते आहे। जॾहिं खां मोबाइल कल्चर आयो आहे त हुन में नौजवान तबिको सॼो ॾींहुं मोबाइल में लॻो पियो आहे, पढ़ाईअ ॾे घटि ध्यानु आहे ऐं नशे जे हुन में घणो तमामु नौजवान नस्ल जेको आहे नशे ॾे हुनजो रवैयो थी वियो आहे। सो तव्हांजो जेको उनवान आहे त पढ़ो लिखो हुनरु सिखो ऐं नशो छॾियो। इहो हिकिड़ो नौजवान नस्ल लाइ हिकिड़ो बहितरीनु पैगाम आहे त उहे पढ़ाईअ ॾे ध्यानु ॾियनि, हुनरु सिखनि। अॼुकल्ह टेक्निकल दौरु आहे, छो त हुनरु सिखंदा त उहो हुनजे लाइ अॻिते कमु ईंदो। अजरक शान असांजो धरती आहे ईमान असांजो जेको 7 डिसंबर ते मेरान टीवी जे तरफ़ां उनवान रखियो वियो आहे पढ़ो लिखो हुनरु सिखो नशो छॾियो ऐं सिंध संवारियो। हिकु तमामु बहितरीनु उनवान हेठि जेका हीअ एकता ईद मल्हाइण जो ऐलान कयो आहे असां हुनजी भरपूर आजियां कयूं था। छो त जेकॾहिं मुआशिरो पढ़ियलु लिखियलु न हूंदो तेसिताईं सिंध तरक़ी न कंदी। जेकॾहिं मुआशिरो असांजो नशे जे वर चढ़ियलु हूंदो त सिंध संवारजी न सघंदी। हिन अॼोके ॾींहं ते असां वचन था कयूं त असां 7 डिसंबर ते जेको एकता ईद मेरान टीवी जे तरफ़ां मल्हाई वेंदी उन में भरपूर शिरकत कंदासीं। अॼु मेरान टीवी जे इस्तक़बाल में शान में असां हीअ रैली कढी आहे खानपुर अस्पताल जे डॉक्टर्स ऐं पैरामेडिकल स्टाफ जे तरफ़ां सॼे स्टाफ जे तरफ़ां। हिन में जेको मेरान टीवी जे तरफ़ां पढ़ो लिखो हुनरु सिखियो नशो छॾियो सिंध संवारियो असां हिन नारे जी हिन पैगाम जी आजियां था कयूं। इहो हिकिड़ो पढ़ियलु लिखियलु सिंध नशे खां पाक सिंध ऐं हुनरमंद सिंध इहो ई असांजो असुलु कल्चर रहियो आहे सिंध जो। इहा ई असांजी सक़ाफ़त आहे ऐं इन खे जेको आहे सो जारी रखणु घुरिजे। सो मेरान टीवी वारनि जी वॾी महिरबानी ऐं असां खानपुर अस्पताल जे तरफ़ां समूरे स्टाफ जे तरफ़ां ऐलान थो कयां इंशाअल्लाह असां मेरान टीवी जे शान में हिकिड़ो कल्चरल नाइट सक़ाफ़ती नाइट मच कचहरी जो बि प्रोग्राम ठाहींदासीं। असीं रूरल हेल्थ सेंटर अस्पताल खानपुर जा जेके बि मुलाज़िम आहियूं पैरामेडिक्स आहियूं डॉक्टर्स आहियूं सभई इंशाअल्लाह 7 डिसंबर ते असां पंहिंजो ईद वांगुरु मल्हाईंदासीं। ऐं हीउ जेको असांखे उनवान मिलियो आहे तमामु बहितरीनु ऐं सुठो उनवान मिलियो आहे पढ़ो लिखो ऐं हुनरु सिखो। मां इहा ॻाल्हि कंदुसि अगरि जेकॾहिं कंहिंजी फैमिली पढ़ी लिखी घटि थी सघे त पोइ हुनरु सिखे त तमामु बहितरु आहे ऐं हुनर बि असांजी सिंध लाइ तमामु हिकिड़ो भलो अमल आहे ऐं तमामु घणा थोरा था असां आहियूं मेरान टीवी जा जंहिं असांखे टाइम ॾिनो आहे। जेको हिननि उनवान रखियो आहे त पढ़ो लिखो उन खां अलावा हुनरु सिखो त बहितरु तमामु प्रोग्राम जी उनवान आहे ऐं नशो छॾियो सिंध जे लाइ जेको आहे तमामु बहितरीनु आहे। त सिंध तॾहिं सां बि जॾहिं असां नशो छॾिबो हिते उन खां अलावा जॾहिं पढ़ियलु लिखियलु हूंदासीं त तरक़ी बि थी सघंदी आहे। तंहिं करे पढ़ाईअ जो रुझान असां वटि जेको सिंध में आहे हिन वक़्तु तमामु पोइते असां पयल आहियूं बनस्बत ॿियनि सूबनि जे हिसाब सां। छो त तालीम असां वटि घटि कई वई आहे। पोइ कंहिं बि हवाले सां कहिड़े बि तरीक़े सां असांजे सिंध खे माना पोइते धिकियो वियो आहे तालीम जे हवाले सां ऐं ख़ासि करे नशे जे हवाले सां असांखे अॻिते वधायो वियो आहे। कैमरामैन अली मुर्तज़ा नक़वी सां गॾु रहीम लाड़ेको मेरान टीवी खानपुर।